नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। कोटड़ी मां खे ख़बर ॾींदा हलूं त सिंध असेंबली में अपोजिशन लीडर फरदोस शमीम नकवी चयो आहे त पीपल्स पार्टी जे 11 सालनि जे हुकूमती दौर में सिंध मुकमल तौर तबाह थी चुकी आहे। 350 बिलियन रुपया बजट रखंदड़ सिंध अंदर गुरबत जो राज आहे। सिंध में को भी कम न थी सघियो आहे। समूरी सिंध में रोड ऐं रस्ता तबाह आहिनि। अस्पतालनि में दवाऊं न आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार कोटड़ी अस्पताल ऐं शहर जो दौरे करण बैदि डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जाम शुरू कोटड़ी में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हिन वधीक चयो त सॼी सिंध करप्शन जे वर चढ़ियल आहे। सिंध जा शहर गंदगी जे ढेर में तब्दील थियल आहिनि। गुरबत सबब सिंध जा माण्हू बुख ऐं बदहाली जो शिकार आहिनि। ज़रदारी माफ़िया करप्शन जी इंतहा करे सिंध खे तबाह करे छॾियो आहे, जंहिंजे करे माण्हू समूरनि बुनियादी हक़नि खां महरूम आहिनि। हिन वधीक चयो त ज़रदारी माफ़िया जे ख़िलाफ़ नेब ऐं ॿिया इदारा जल्द ई एक्शन वठंदा। फिरदौस शमीम नकवी चयो त बेनज़ीर कार्ड जे नाले ते सिंध जे माण्हुनि खे फ़क़ीर बणायो वियो आहे। उनजो नालो तब्दील थियणु घुर्जे। कराची में माण्हू इल्ताफ जे ख़ौफ़ सबब वोट ॾींदा हुआ ऐं अंदरून सिंध में ज़रदारी पुलिस ऐं पंजनि गुंडनि ज़रिए डंडे जे ज़ोर ते वोट वरिता आहिनि। हिन चयो त हाणे पापा पप्पू ऐं आंटी जे करप्शन ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि खे आवाज़ उथारणु खपे। जेसिताईं सिंध जा माण्हू गॾु न थींदा तेसिताईं हिन करप्शन माफ़िया मां जान न छुटंदी। हिन चयो त थर में हलंदड़ प्रोजेक्ट में पिण करप्शन कई वई आहे। सिंध में पाणी जी खोट ऐं पाणी चोरी ख़िलाफ़ छो नथो एक्शन वरितो वञे। हिन चयो त सिंध अंदर टेलीमिलिट्री निज़ाम ते 84 करोड़ रुपया छो ख़र्च कया विया, पर इहो बि नाकारा बणियल आहे। हिन चयो त मुल्क जे वॾे में वॾे दुश्मन करप्शन आहे। उनखे ख़त्म करणो पवंदो। जेकॾहिं मुल्क मां बिजली जी चोरी ख़त्म थी वञे त बिजली जो मसइलो हल थी सघे थो। उन मौक़े ते PTI MPA दीवान सचल, MPA सदरा इमरान, मलकवाड़ खान, अयूब शहर ऐं ॿिया पिण मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।